अज पूरी सिंध में पेटल पारां पढ़ंदी सिंध वधंदी सिंध के उनवान से ॿारनि जी दाख़िला मुहिम जे सिलसिले में रैलियूं निकिरी रहियूं आहिनि। हर साल जहाँ हिन साल भी बग़ैर हुकूमती सरपरस्ती के पेटल पारां पंहिंजो क़ौमी फर्ज़ समझे जेके ॿार घरनि में वेठा आहिनि या कमकार कनि था स्कूल में नथा अचनि उनखे आणण जे लाइ हीअ जागृता मुहिम शुरू कई हुई आहे ऐं इंशाअल्लाह हीअ जेका जागृता मुहिम आहे इनखे असां 2023 जो पूरो साल करे मल्हाईंदासीं। मूंखे उम्मीद आहे त सिंध जा जेके नौजवान उस्ताद भर्ती थिया आहिनि जेके सीनियर उस्ताद भर्ती थियनि उहो पंहिंजो क़ौमी फर्ज़ सम्झंदे सिंध खे ख़ुशहाल करण जे लाइ पढ़ंदी सिंध वधंदी सिंध तॾहिं वधंदी सिंध जॾहिं हर ॿार स्कूल में वेंदो ऐं हू तइलीम सां ज़ेवर सां रस्ता थींदो तॾहिं क़ौमूं तरक़ी कंदियूं आहिनि तॾहिं सिंध तरक़ी कंदी। ऐं सिंधी उस्तादनि खे अपील थो करियां त वधि खां वधि पंहिंजो किरदारु अदा करियो। जेके मासूम नियाणियूं जेके ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि उन जे वालिदनि सां मिली सिविल सोसाइटी जे माण्हुनि सां मिली उन मासूम ॿारनि खे स्कूल में दाख़िला करायो। इहो असांजो असांखे क़ौमी फर्ज़ थो थिए। इंशाअल्लाह मूंखे उम्मीद आहे त आईंदे सिंध जो मुस्तक़बिल रोशन नज़र अचे।